अस्सलाम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु मायरा किचन में असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं क्रीमी कोकोनट लाइम चिकन जी रेसिपी। क्रीमी कोकोनट लाइम चिकन जे लाइ हिकु फ्राइंग पैन में तेल विझूं था 2 टेबल स्पून। हाणे तेल जीअं ई थोरो गरम थियो आहे त विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ स्वाते कंदासीं। कुछ सेकंड्स लाइ स्वाते करण खां पोइ हाणे विझूं था बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त 250 ग्राम्स ऐं हाणे चिकन खे रंग तब्दील थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे रंग तब्दील थियण ताईं पचायो आहे। हाणे विझूं था चॉप थियल बसर 1/4 कप, चॉप थियल साओ शिमला मिर्च आहे 1/4 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कंदासीं। चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे विझूं था ब्लैक पेपर पाउडर 1 टीस्पून, लूण आहे 1/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था कोकोनट पाउडर 1.5 टेबल स्पून, खीर विझंदासीं 300 ml ऐं हाणे उॿार अचण ताईं पचाईंदासीं। उॿार अचण खां पोइ असां हल्की बाहि ते 10 मिनट जे लाइ मज़ीद पचाईंदासीं। ॾह मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था लीमे जो रस 1 टीस्पून, कटियल टमाटा आहिनि 3 टेबल स्पून ऐं हाणे 1 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, 1 मिनट ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ असांजी मज़ेदार क्रीमी कोकोनट लाइम चिकन जी रेसिपी सर्विंग जे लाइ तयारु आहे। उमेद कयूं था अॼु जी डिश तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।